नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू भिरॻड़ी में खबर ॾींदा हलूं त प्रेस क्लब ते ॻोठ الھيار भट्टी जे रवासिन हाजी खान भट्टी, इमदाद अली भट्टी, शौकत अली भट्टी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजे ॻोठ الھيار भट्टी में सरकारी गंदे पानी खड लगभग 70 साल खां ॻोठ में मौजूद है, जंहिंमें ॿिनि ॻोठनि जो गंदो पानी वरे खां छोड़ थी रहियो है। इन सरकारी खड ते हिन वक्त हिकु ॾोहारी क़िस्म जा 62 शख्स मोहम्मद परेल पंहिंजे पुटनि गुलन भट्टी, रिटायर फौजी अब्दुल अजीज़ भट्टी, अब्दुल मजीद भट्टी, अब्दुल समद भट्टी कब्जो करे तमीराती कम शुरू कराए छॾियो है। जॾहिं त ॻोठाणनि पारां मना करण ते बासर मौतमार धमकियूं ॾेई हरासा करे रहिया आहिनि। जॾहिं त ॻोठ में गैस जी सहूलियत न हुजण करे खड मां काठियूं करे ॻोठाणा ॿारनि तौर बि इस्तेमालु कनि था। असां सिंध हाई कोर्ट, डिप्टी कमिश्नर हैदराबाद, AC हैदराबाद, SSP हैदराबाद तक जे MPA MNA खां मुतालबो करियूं था त मामले जो नोटिस वठी कब्ज़ा माफिया मोहम्मद परेल भट्टी खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे ॻोठ जी निकासी जी खड तां कब्ज़ो ख़त्म करायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।